बार चले आओ, फिर मैं ना बुलाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। भक्तों को तारा तुमने तो क्या उपकार किया। भक्तों को तारा तुमने तो क्या उपकार किया। भक्तों ने तो भक्ति से तुमको साकार किया। भक्तों ने तो भक्ति से तुमको साकार किया। मुझको तारो तो मैं कुछ मान भी जाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। तेरा होकर तुझको अपना कर जाऊंगा। तेरा होकर तुझको अपना कर जाऊंगा। मोरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। बोल राधावर कृष्ण चंद्र की जय। सर्वश्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान सर्व सतगुरु जी सनक सनंदन सनातन सनत कुमार सनकादि जी भगवान श्री नारद जी दालव्य जी श्री भगवान श्री चंद्र महाराज बाबा साधु राम साहेब बाबा धनुराम साहेब बाबा राम प्रसाद साहेब बाबा हरिशरण राम साहेब बाबा नारायण दास साहेब बाबा आनंद राम साहेब बाबा भगत राम साहेब की जय जय श्री राधे नमः पार्वती पतये हर 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 आयो लाल सबई चौ श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नाम संकीर्तनम यस्य सर्वपापनाशनम प्रणामो दुख शमनस्तम नमामि हरिं परम हरि ओम। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम पे इनके पद वंदन की नाश वंशी विभूषित करा नवनीरदाभार पीताम्बरादरुण बिंब फलाधरोष्ठात्
पुणेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। गुरु राधा वर कृष्ण चंद्र की। राम नाम सुखदाई भजन कर भाई, ये जीवन दो दिन का। राम नाम सुखदाई भजन कर भाई, ये जीवन दो दिन का। राम नाम सुखदाई भजन भाई, ये जीवन दो दिन का। राम नाम सुखदाई भजन कर भाई, ये जीवन दो दिन का। हाँ ये जीवन तेरा लकड़ी के जैसा, ये जीवन तेरा लकड़ी के जैसा। आग लगे जल जाए भजन कर भाई, ये जीवन दो दिन का। राम नाम सुखदाई भजन कर भाई, ये जीवन दो दिन का। ये जीवन तेरा मिट्टी के जैसा, ये जीवन तेरा मिट्टी के जैसा। पानी पड़े घुल जाए भजन कर भाई, ये जीवन दो दिन का। राम नाम सुखदाई भजन कर भाई, ये जीवन दो दिन का। ये जीवन तेरा कागज के जैसा, ये जीवन तेरा कागज के जैसा। हवा लगे उड़ जाई भजन कर भाई, जीवन दो दिन का। राम नाम सुखदाई भजन कर भाई, ये जीवन दो दिन का। ये जीवन तेरा शीशे के जैसा, ये जीवन तेरा शीशे के जैसा। पत्थर लगे ही फूट जाए भजन कर भाई, ये जीवन दो दिन का। राम नाम सुखदाई भजन कर भाई, ये जीवन दो दिन का। प्यारे ये जीवन तेरा संतों के जैसा, ये जीवन तेरा संतों के जैसा। भजन करे तर जाए भजन कर भाई, ये जीवन दो दिन का। राम नाम सुखदाई भजन कर भाई, ये जीवन दो दिन का। राम नाम सुखदाई भजन कर भाई, ये जीवन दो दिन का। राम नाम सुखदाई भजन कर भाई, ये जीवन दो दिन का। रथारंभ होत है, श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर चंद्र की उमापति देव की पवन सुत मान हनुमान की जय। बोलो सर्व भाई। संतन की जय जय जय। हरि राम मिठू राम प्यारो राम न्यारो राम सीताराम राधे श्याम। हरि नारायण हरि गोविंद हरि माधव हरे कृष्ण हे हरि सीताराम। श्री रामचरितमानस बालकांड
दोहा क्रमांक 198। जेको सर्वव्यापक निरंजन माया रहित निर्गुण विनोद रहित ऐं अजन्मा ब्रह्मा उही प्रेम ऐं भक्ति जी वश थी कौशल्या मैया जी गोद में अॼु उहो परमात्मा खेॾी रहियो आहे। जेको रूप रंग को न्यारो आहे। नेति नेति जस वेद कहे। वेद भगवान भी जेके बेअंत चवंदा उहो अॼु सगुन साकार रूप धारण करे प्रेम जे वश में अची माता कौशल्या जे गोद में खेॾी रहियो आहे। व्यापक ब्रह्म निरंजन निर्गुण विगत विनोद। सो अज प्रेम भगति बस कौशल्या के गो। सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। उन्हनि जो शरीर नील कमल नीरे नीरे रंग जो जीअं कमल जो गुल हूंदो आहे। गंभीर जल सां भरियल बादल मेघ जे समान श्याम शरीर में करोड़नि कामदेवनि जी शोभा आहे। हिकिड़ो कामदेव आहे जंहिं टिनी लोकनि खे पंहिंजे वश में करे छॾियो आहे। महाराज पशु पक्षी प्राणी देवता मनुष्य वॾा वॾा महान अची वेंदा आहिनि उन में। लेकिन ये सुंदरता चवनि था त करोड़े कामदेव भी मिली करे उहा सुंदरता पैदा आकर्षण नथा करे सघनि जेतिरो असांजा राम जी सुंदर है। लाल लाल चरण कमलनि जे नवनि जी नख जेके हूंदा आहिनि नवनि जी बिल्कुलु सफ़ेद जोत ईअं थी नज़र अचे ॼणो लाल कमल जे पत्ते ते कंहिं अछे रंग जा मोती रखी छॾिया। ईअं भगवान जा चरण कमल उन्हनि जा नव नख नाखून एॾा सुंदर। चरण कमलनि में भगवान जे कहिड़ा चिन्ह हूंदा आहिनि ख़बर अथव? वज्र ध्वजा यानी झंडो, अंकुश यानी जेको हथियार हूंदो आहे इहे चिन्ह उन में शोभित हूंदा आहिनि। नूपुर पैजनीअ जी आवाज़ ॿुधी करे मुनि जो मन बि मोहित थी रहियो आहे। कमर में करधनी छन छन करे वॼे थी। पेट ते भगवान जी त्रिवली आहे, टे रेखाऊं। नाभीअ जी गंभीरता त उहे था ॼाणनि जिन उन्हनि जो दर्शन कयो आहे। ॾाढा गहणा भगवान खे पातल विशाल सुशोभित विशाल सुंदर बाहूं भगवान जूं। भगवान जे छाती जे हृदय ते बघियड़ जे नव जी ॾाढी निराली छटाए। छातीअ ते रत्ननि सां भरियल मणिनि जे हार जी शोभा। भृगु महाराज जे चरण चिन्ह खे ॾिसंदे ई मन लोभायमान तो थी वञे। चओ हरे राम। कथा तव्हां ॿुधी आहे। भृगु महाराज परीक्षावती भगवान के चरण जो प्रहार कयो। उहा छाप भगवान पंहिंजी छातीअ ते रखी छॾी कि मुंहिंजे लाइ ॾाढो अनुपम उपहार आहे कि संतन जे चरण जी छाप मुंहिंजी छातीअ ते। चओ हरे राम। अहिड़ा असांजा भगवान उनखे चए थो विप्र चरण देखत मन लोभा कंठ शंख जे समान। चओ हरे राम। शंख ॾिठो त हीअं मथो चौड़ो वरी हेठि अंदरि। असांजो त थोरो सो कुझु ॻायो याव कयो त डबल चिन निकिरी ईंदी आहे। अलाए अलाए कहिड़ा माण्हू एक्सरसाइज कंदा रहंदा आहिनि कांव वांगुरु, हा न, ईंदी आहे न भाई थोरो समय। लेकिन राम जी चवनि था चाहे भगवान कृष्ण जी भी उपमा शंख जे समान। गलो उन्हनि जो शंख जे समान सुंदर। हरे राम। कंठ भगवान जो गलो शंख जे समान उतार चढ़ाव ऐं टिनि रेखाउनि सां शोभा ॾियण वारो। ठोड़ी, ठोड़ी कंहिंखे चइबो आहे? ठुड्डी, सम्झो था न? ठोड़ी यानी खाड़ी।
क्या कहते हैं सर्वानी सिंधी में? इसको क्या कहते हैं? चिन्ह को चिन्ह बोलते हैं ना इसको इंग्लिश में। खाड़ी ताने बुद्धि होती ताने खाड़ी, न तो काडू हलिया तुझी गाड़ी। इसको बोलते हैं खाड़ी। बुद्धो खावंद। हरे राम। त कंठ जे समान थोड़ी सुंदर संख्य कामदेवन जी सुंदरता शोभा दई रही है। ब सुंदर दंद भगवान के आया आहिनि। लगभग हाणे थिया हूंदा न 1.5 साल जा भगवान, है न। ब सुंदर दतलियूं भगवान के आयूं। लाल लाल भगवान के चप आहिनि, ऊंठ ऐं नक भगवान जी ऐं तिलक। इन जी सुंदरता जो वर्णन कोई नथो करे सघे, एॾा सुंदर। सुंदर भगवान जा कन ऐं ॾाढो सुंदर भगवान जा सुंदर गाल। गाल यानी कंहिंखे चइबो हाणे ॿुधायो छा चइबो आहे हिनखे? गाल त उहो हिंदी आहे न, गाल सिंधी में छा चइबो आहे? वॾा ॿुधाए था छॾनि न, वायरल था करे छॾनि। नंढनि खे मौक़ो त ॾियो ॿुधाइण जो। ऐं वॾी ॻाल्हि आहे त वॾा बि चुप था थी वञनि। हा, हरे राम हरे कृष्ण हे हरि। सुंदर कन ऐं सुंदर गिटा भगवान जा। मिठा मिठा तोतला शब्द ॾाढा प्यारा था लॻनि। जन्म जे समय खां रखियल चिकना ऐं घुंघराला वार। चओ हरे राम। जंहिंखे माता कई तरह सां ठाहे करे संवारे छॾियो आहे। शरीर ते राम जी कहिड़ी झगुली पाती आहे? पीली झगुली आहे। छा पातो आहे? हा, झगुली। शरीर ते पीली झंगुली पाई वई आहे ऐं भगवान खे पाती आहे माता। ऐं उन्हनि जा जेके घुटना आहिनि, चओ हरे राम, यानी गोॾा हथनि जे बल, उहो हलणु मूंखे ॾाढो प्यारो थो लॻे। घुटनों के बल चलना सिंधीअ में छा चइबो आहे ॿुधायो? वॾा न ॿुधाइजो, शांति कयो। तव्हां त ईअं था ॿुधायो ॼण वॾो कोई वेदनि जा मंत्र था पुछूं। नंढी ॻाल्हि त ईअं था पुछंदा आहियूं त इहा आवाज़ ई न निकिरंदो अथव कुझु। नंढनि खे मौक़ो ॾियो न। हा हरियाणी, ॿुधाए कहिड़ी आहे कहानी? घुटनों के बल चलना, इनखे सिंधीअ में छा चइबो आहे? घुटनों के बल चलना खे घुटनों के बल चओ। काॾे वञे? हरे राम। चावला कुछ तो तावला। अरे उन को सिंधी में छा चइबो आहे? उहो ई त पुछां थो भाई। इहो त हिंदी आहे न, सिंधीअ में छा चइबो आहे? मास्टर तू ही कर टर। मास्टर कुछ त कर टर टर न ॿुधाए थो केर वरी? के रवि ॿुधायो न। चावला काथे थो ॿुधाए? चावला त वीचारो हिंदी शब्द ई थो करे। इनखे चइबो अथव बांबड़ा। छा चइबो आहे? हा, बांबड़ा पाइण। आहे न जोरदार शब्द सिंधीअ में। चओ हरे राम। लड़ाई जेॾी महिल थींदी आहे त हिंदीअ में चवंदा आहिनि तेरी हाथ पैर तोड़ दूंगा, हा न। और सिंधीअ में छा चइबो आहे? इहा भाषा सभिनि खे, हड गुड भञण वारी। हा, इहा भाषा सभिनि खे पतो आहे। हड गुड भञण लाइ सभु तयार आहिनि। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। श्री कृष्ण गोविंद। वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। मंगलू राम पंहिंजे पुट खे चयो सुभाणे अगरि फैल थियो आहे त सोचे वठिजां, अहिड़ो प्रसाद ॾींदुमि। ख़बरदार जो मूंखे पापा चयो अथई। ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं आयो, मंगलू राम जो पुटु फैल थी वियो। मंगलू राम वटि आयो, चहिरो ॾिसी सम्झियो छोड़े पास थिए, ॿुधाए न पास थिए। नी छॾ न मंगलू राम, हाणे छा थो वेठो पुछे पियो, पंहिंजे पीउ खे थो चए। चओ हरे राम, यानी सम्झी वञो मां फैल थी वियो आहियां। चईसि न पापा न चइजां। नी छॾियो न मंगलू राम, हाणे छा था पुछो पिया। चओ हरे राम। पकड़े करे हंस ठका चमाट। बेशरम किथों जा, सॼो ॾींहुं मोबाइल तो हलाए। हाँ,
लियाकत निकिरी वई अथई, अखियुनि मां शर्म निकिरी वई अथई, ये फाकूं करे अंब वांगुरु कटींदोमांइ तोखे, हड गुड भञी छॾींदोमांइ। मारे कुछ न वीचारे, हल्की सी टमाटणी, बसि हड गुड भञी छॾींदोमांइ। मंगलू राम जो पुट बि घटि न हुयो, चओ हरे राम। उहो चएसि तो पप्पा हिकु ॻाल्हि ॿुधायो, तव्हांजा पप्पा ईअं चिलाईंदा तव्हांखे? हा चिलाईंदा हा, कीअं न चिलाईंदा हा, इन खां वधीक चिलाईंदा हा। अच्छा, तव्हांजे जेके पप्पा हुया, उन जा पप्पा जेके दादाजी, उहे चिलाईंदा? ई चमाटूं हणंदा, चमाटुनि सां रांदि कराईंदा असांखे। अच्छा, उन जा पप्पा चिलाईंदा? हा चिलाईंदा। ऐं उन जा पप्पा, दिमाग़ ख़राबु थियो अथई, मुंहिंजो पीउ ॾाढो परॾाढो, ख़ानदान छो कढी वेठो आहे, ही छाजे करे थो पुछे पियो? पीउ, उनजो पीउ, उनजो पीउ ॾाढो परॾाढो। कि मां इहो ॾिसण थो चाहियां, इहा ख़ानदानी गुंडागर्दी कॾहिं खां थी हले पई? चओ हरे राम, हे हरे। त हड गुडनि खे छॾियो भाई, हेॾे सुंदरता में अचो। भगवान जा सुंदर कन, ॾाढा सुंदर गिटा, मधुर तोतला शब्द, सुंदर वार घुंघराला, शरीर ते पीली झंगुली ऐं घुटननि जे बल यानी बांबड़ा पाए करे हलण मूंखे ॾाढो ॾाढो प्यारो लॻंदो आहे। उनजे रूप जो वर्णन वेद भगवान शेषनाग बि नथा करे सघनि। उनखे उहो ई सम्झी थो सघे जंहिं कॾहिं सपने में उन्हनि खे ॾिठो हुजे। आहा, चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। रूप सकहे नहीं श्रुत, रूप सकहे नहीं कही श्रुति शेषा, रूप सकहे नहीं कही श्रुति शेषा, सो जा नहीं सपने हूँ जेहि देखा। राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय राम जय जय राम, 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 जय जय राम। सुख संदोह मोह पर ज्ञान गिरा गोतीत, दंपति परम प्रेम बस कर से सुचरित पुनीत। सियावर रामचंद्र की जय जय, जय। उमापति महादेव की जय जय, जय। पवन सुत हनुमान की जय जय, जय 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 जय। गुरु भाई सर्व संतन की जय। सुख जा पुंज मोह को परे, ज्ञान वाणी इंद्रियन को न्यारा भगवान आहिनि। उहे भगवान दशरथ बाबा कौशल्या माता जे अति प्रेम जे वश में थी करे, चओ हरे राम, पवित्र बाल लीला करे रहिया आहिनि, ॿारनि वारी लीला करे रहिया आहिनि भगवान। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे। खेल रहे हैं जैसे हम क्रिकेट खेलते हैं ना, हाँ, अब तो मोबाइल में आप खेलते हो जैसे, है ना, बाहर जैसे खेलते हैं दूसरे सब, वैसे भगवान गेम्स खेल रहे हैं। हिंदी में बोलते हैं खेल खेल रहे हैं। अब सिंधी में छा चइबो आहे? तुरंत वॾा ॿुधाईंदे। हा हा, ॼणो 7 करोड़ मिलंदनि सवाल जो जवाब ॾियण। बताओ न सिंधी में छा चइबो आहे भाई गेम्स खेॾण खे? गणेश कुछ त कर प्रवेश। ॿुधाए, तूं ॿुधाए। हा, तूं कहिड़ो प्रोफेसर आहीं, प्राचार्य आहे? ॿुधाए मास्टर। संदीप मामा तव्हां ॿुधायो न, तव्हां छा वॾे धीरे धीरे नथा ॿुधायो न? हलो ॿुधायो न भला, ॿुधायो न। खेल खेॾण खे सिंधी में छा चइबो आहे? बाहवलपुरीअ में ॿुधायो खणी। हाँ, छा चइबो आहे भाई? रांदि। छा चइबो आहे? छा कमाल था कयो भाई तव्हां। सिंधी क्लास रखणी पवंदी हिकिड़ी। छा चवंदा आहियो? चलो गेम्स खेलते हैं, हलो रांदि खेॾण हलूं। हाणे ईअं चइजो वञी करे, उथो भाऊ हली करे रांदि खेॾूं। गोपाल दास, गणेश दास, हा, सभु हलो त खेॾूं रांदि, न त थींदी पेट में हांद मांद। चओ हरे राम। तो भगवान पवित्र बाल लीला था कन। इन तरह सॼे जगत जा माता पिता भगवान श्री राम अवधपुर जे निवासियुनि खे, रहण वारनि खे सुख ॾेई रहिया आहिनि।
जिन्हें श्री रामचंद्र जे चरणन में प्रीत जोड़ी आ। हे भवानी, उन्हनि जी आ प्रत्यक्ष गति आ कि भगवान उन्हनि जे प्रेम जे वश में बाल लीला करे, उन्हनि खे आनंद ॾेई रहे। आहा, जिन रघुनाथ चरण रति मानी, जिनकी यह गत प्रगट भवानी। श्री रघुनाथ भगवान को विमुख थी करे माण्हू चाहे करोड़े उपाय करे, परंतु उन जो संसार बंधन नथो छॾिजी सघे। केरु छॾाए सघंदो? जंहिं सभु चराचर जीवन खे पंहिंजे वश में करे रखियो आहे, उहा माया बि भगवान जो भउ कंदी आहे, प्रभुअ को डिॼंदी आहे। चओ हरे राम, हे हरे श्री कृष्ण गोविंद, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम। भगवान उन्हें माया के पंहिंजे भउ जे इशारे ते नचाईंदा आहिनि। भिरवा जेके आहिनि, अखियुनि जे मथां जेके वार थींदा आहिनि, नंढी हिकिड़ी पटी थींदी आहे, हीअ अखि टेड़ी कंदा आहिनि भगवान, त उहा माया डांस करणु लॻंदी आहे, नृत्य करणु लॻंदी आहे। जेकी माया सभिनी लोकनि खे नचाए रही आहे, सम्झो था। भ्रकुटी बिलास नचावे ताही, अस प्रभु छाड़ भजिय कहु काहि। मन क्रम बचन छाड़ चतुराई, बदत कृपा करे है रघुराई। अहिड़े प्रभु खे छॾे करे भला कंहिंजो भजन कयो वञे। चओ हरे राम। मन वचन कर्म सां चतुराई छॾे करे श्री रघुनाथ भगवान जो भजन कयो, उहे तुरंत कृपा कंदव। चओ हरे राम। इन तरह प्रभु श्री रामचंद्र जी बाल क्रीड़ा कई ऐं सभिनी नगर वासिन खे सुख ॾिनो। कौशल्या माता कॾहिं उन्हनि खे गोद में खणी हिलाए डुलाए थी, कॾहिं पालने में झूले में लेटाए करे झूलाए थी। चओ हरे राम। बाल लीला तव्हां ॿुधो न भगवान जी, कीअं कौशल्या माता खे हिकिड़ो रूप ॾेखारियईं झूले में, ॿियो मंदिर में। भगवान जो प्रसाद भगवान ई खाई रही आहे प्रकट थी करे। माता खे लॻो विसूरो, डुकंदी आई, ॾिठई त झूले में सुम्ही पियो आहे राम पूरो। वरी आई मंदिर में त ॾिठई लॻाए थो भगवान भोग। हाँ, सम्झ में न आयो इहो कहिड़ो आहे संयोग। तॾहिं भगवान दर्शन ॾेई करे चयसि, माता इहा ॻाल्हि कंहिंखे चइजां न, दिलि में रखजां। हाणे न हली आहे कथा, थी वई न इहा, भुलिजी वियो एॾो जल्दी। हाणे त हली 2-3 ॾींहं पहिरियों। हरे राम। माता डिॼी वई, चए थी कीअं स्तुति कयां। अस्तुत करिय न जाए भय मानो, जगत पिता में सुत कर जानो। अस्तुत करिय जाय भय भाना, जगत पिता में सुत कर जाना। 2-3 ॾींहं पहिरियों न हली आहे कथा। हा, हिकिड़े ॼणे बसि आवाज़ कढी आहे, तव्हां सभु त ईअं वेठा आहियो। हा, इहा कथा थी कोन्हे अञा हिते, इहा तिलदा में हली श्री राम कथा। चओ हरे राम। इहा अञा हिते शुरू ई न थी आहे, अॼु हलंदी आहे कथा। चओ हरे राम। कमाल था कयो न तव्हां बि, कथा ॿुधी वरिती आहे। न चओ त न किथे हली आहे कथा, ई न हली आहे। जीअं चवायो तीअं चवण लाइ तव्हां तयार आहियो। श्री कृष्ण गोविंद। हिकिड़ा असांजा ॾाढा वीचारा सरल सीधा साधा पंडित जी महात्मा हूंदा, वो वीचारा सदो रहा, जीअं वीचारो चए यजमान उन्हें में राजी रहंदा। और महाराज जी आज मंगलवार है, पूजा करना होगा क्या? हो जो आरती के बाद, हाँ भैया हनुमान जी के दिन पूजा तो करे पड़ी। महाराज जी अगर जैसे देर हो रहा है तो ऐसी हाथ जोड़ दे, चल जाएगा भैया चल जाएगा, हनुमान जी बड़े दयालु। चो हरे राम। जीअं सुविधा वठो, अहिड़ा भी संत हूंदा आहिनि दयालु। त अचो भाई, तव्हां भी ॾाढा दयालु आहियो। भगवान उन माया के पंहिंजे अखियुनि जे इशारे ते चइबो आहे नचाईंदा आहिनि।
त ॿुधायो कंहिंजो भॼन कयो वञे। मन वचन कर्म सां चतुराई छॾे करे भगवान श्री रघुनाथ जो भॼन कयो, तुरंत कृपा कंदा। इन तरह भगवान श्री रामचंद्र जी बाल क्रीड़ा कई। कौशल्या माता कॾहिं उनखे गोद में हिलाए डुलाए थी, कॾहिं झूले में विहारे करे झूलाए थी। चओ हरे राम। झूला झूले है रघुनाथ, झूलाए कौशल्या मैया। झूलाए रघुनाथ, झूलाए न झूले, झूला झूले है रघुनाथ, झूलाए कौशल्या मैया। झूला झूले है रघुनाथ, झूलाए कौशल्या मैया। आहा झूला 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 झूले है रघुनाथ, झूलाए कौशल्या मैया। झूला झूले है रघुनाथ, झूलाए कौशल्या मैया। प्रेम में मगन कौशल्या माता रात ॾींहं उनखे पतो ई नथा पवनि कीअं गुज़रंदा था वञनि। राम जी जे ॿारनि जे स्नेह, पुट जे स्नेह में भरिजी करे माता उन्हनि जे बचपन जे लीलाउनि जा गीत थी ॻाए, बाल चरित्रनि जा गान थी करे। प्रेम मगन कौशल्या निस दिन जात न जान। सुत स्नेह बस माता, बाल चरित कर गान। सियावर रामचंद्र की जय जय, उमापति महादेव की जय जय, पवन सुत हनुमान की जय जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। हिक ॾींहं जी ॻाल्हि आहे, माता श्री रामचंद्र भगवान खे करायो स्नान। छा करायो? श्रृंगार करे सजाए करे बढ़िया वारनि जो जूड़ो चोटो ठाहे करे। ऐं कॾहिं कॾहिं राम जी खे बि तव्हां ॾिसंदव मोर पंख लॻंदो अथव। चओ हरे राम। ऐं पालने ते सुम्हारे छॾियो बालक खे। सुम्हारे करे पोइ वरी पंहिंजे कुल इष्ट देव भगवान जी पूजा जे लाइ माता स्नान कयो। पहिरियों बि स्नान थियल हो माता जो, पोइ छो स्नान कयूं कि सफ़ाई कंदे कमु कंदे कोई अशुद्धि अची वञे, कोई मिटी लॻी वञे, या इन तरह जो कुझु बि थिए, या ॿार खे खीर पीआरण में हिकिड़ो उच्छिष्टपन आयो, जूठोपन आयो, इन करे वरी माताऊं स्नान कंदियूं। उहो ॾाढो पवित्र समय हो, ॾाढो तपस्या जो युग हो। इन तरह सां कौशल्या माता वरी स्नान कयो। छो? पूजा हेतु कीन स्नान। निज कुल इष्ट देव भगवाना, पूजा हेतु कीन स्नाना। पूजा करे भगवान खे प्रसाद चढ़ायो ऐं पाण उते वेही जाते भोजन ठहियल हो, रसोई ठहियल हुई। वरी माता उते पूजा जी जॻह में वापसि आई ऐं उते अचण ते पंहिंजे पुट खे इष्ट देव भगवान जे चढ़ायल प्रसाद जो भोजन कंदे ॾिठो। ध्यानु ॾिजो भाई। चओ हरे राम। हे हरि, हरि कृष्ण। ॾिसो माता स्नान करे पूजा कई, भगवान खे भोग लॻायो। ऐं राम जी बालक ॾाढा नंढा आहिनि हिन महिल, उन्हनि खे काथे सुम्हारे आई? चओ त पालने में। तव्हां बि अवधवासी थी आयो, यानी झूले में झूलाए आई, सुम्हारे आई। वरी छा थी ॾिसे मंदिर में त बालक राम उते वेठा आहिनि। काथे? मंदिर में। चओ हरे राम। सोचई अरे माता राम खे मां बढ़िया सनानु कराए, भोजन कराए, आराम सां लोली ॾेई करे पींघे में, सिंधीअ में पींघो चइबो अथव, हा न, झुलाया पींघन में, झुलाया पींघन में, बस इंडिकेशन आहे बस। हरे राम। त माता चवण लगी मां त पींघे में सुम्हारे आई आहियां भगवान बालक राम खे, ही पूजा जे मंदिर में तो नजर अचे, उथी आयो होॾो निंड मां, हिते प्रसाद तो खाए जी। हरे राम। जेको भगवान खे भोग लॻायो उहे बालक राम तो खाए। माता ढिजी वई। चओ हरे राम। त झूले मां कंहिं अची करे हिनखे हिते विहारे छॾियो। वरी वई डुकंदी डुकंदी छा ॾिठई? राम त झूले में सुम्ही पियो। बालक राम कंहिं में सुम्ही पियो आहे? झूले में सुम्ही पियो आहे। वरी डुकंदी डुकंदी आई पूजा वारे मंदिर में, ॾिठई त हिते मुंहिंजो बालक राम रोटी खाई रहियो आहे, भगवान जो भोग लॻल खणी करे। हाँ, भगवान सोचियो हूंदो मुंहिंजे मूर्ति खे छा थी भोग लॻाए, जॾहिं मां ई वेठो आहियां हिते, हाणे मां डायरेक्ट ई न भोजन खाईंदुमि, इनडायरेक्ट छो खावां।
चओ हरि राम। हाणे चक्कर अची वियो महाराज, माता समझी वई। चओ हरि राम। हृदय में कंप थियो, मन खे धीरज नथो नजर अचे। एक बार जननी अनवाए, कर सिंगार पल न पौड़ाए। हाणे उहा सोचण लगी कि मां ॿ बालक राम ॾिठा, ॿ बालक, कि मुंहिंजी ॿुद्धीअ जो भरम आहे या कोई विशेष कारण आहे। वीचारी चिंता में भव में अची वई। तॾहिं प्रभु श्री रामचंद्र माता के घबरायल ॾिसी करे मिठी मिठी मुस्कान सां खिली पिया। राम जी नंढा सा निर्मल, चओ हरि राम, खिली पिया। वरी उन्हनि माता के पंहिंजो अखंड अद्भुत रूप ॾेखारियो, जंहिंजे हिक हिक रोम में करोड़े ब्रह्मांड लॻल आहिनि। चओ हरि राम। देख रावा जय अद्भुत रूप अखंड, रोम रोम प्रति लागे, कोटि कोटि ब्रह्मांड। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। छा ॾिठई ख़बर तो कौशल्या माता भगवान जे शरीर में रोम रोम में करोड़े ब्रह्मांड। अगणित सूरज, अगणित चंद्रमा, शिवशंकर भगवान, ब्रह्मा जी, कई पर्वत, कई नदियों, कई समुद्र, कई पृथ्वी, वन, कई समय, अलग अलग कर्म, गुण, ज्ञान, स्वभाव सब ॾिठो। ऐं पदार्थ भी वे ॾिठा। माता कौशल्या जेकी कननि सां कॾहिं ॿुधा नहीं ऐं अखियुनि सां कॾहिं उन ॾिठा न हुया, उहो सभु बि ॾिठई ॿुधई। सब तरह सां बलवती माया खे ॾिठो। भगवान जे साम्हूं डिॼी वई, हथ जोड़े बीह रही। जीव खे ॾिठई त माया कीअं थी नचाए माण्हुनि खे। वरी भक्तीअ खे ॾिठई जेकी माया को बचाए करे भगवान सां थी मिलाए। समझो था, देखा जीव नचावे जाई। उन माया खे ॾिठई जेकी सॼे ब्रह्मांड खे नचाए रही आहे। वरी उन भक्तीअ खे बि ॾिठई जेकी माया को बचाए प्रभुअ सां मिलाए रही आहे। समझो था न? हरे राम। हाणे माता जो शरीर पुलकित थियो, मुख में वचन नथा निकिरनि। अखियूं बंदि करे श्री रामचंद्र जे चरणनि में सिर नवायो। माता के अचरज सां भरियल ॾिसी करे खरारी भगवान, खर राक्षस जा शत्रु तुरंत वरी नंढा सा बाल रूप थिया। चओ हरे राम। लेकिन माता के तो पतो पइजी वियो त हे बालक राम परमात्मा आहे, हे विश्वरूप आहे, हे विराट भगवान आहे, त हे निर्गुण निरंकार सगुण साकार परब्रह्म परमात्मा आहे। हिकदम शरीर कांपण लॻो, अखियुनि में आंसू अची विया। मां त हिनखे पंहिंजो बालक पुट सम्झी करे हिन सां प्यार कंदी आहियां, लाड़ लड़ाईंदी आहियां, केॾी महिल डांटे छॾींदी आहियां, केॾी महिल चिलाईंदी आहियां, केॾी महिल भरजंदी आहियां, केॾी महिल गरजंदी आहियां। हे त परमात्मा आहे। भगवान जी त स्तुति थींदी आहे हथ जोड़े करे, लेकिन एॾो कांपे थी, माता डिॼी वई, स्तुति नथी करे सघे। अस्तुत करी न जाए भय माना, अस्तुत करे न जाए भय माना, जगत पिता में सुत कर जाना, जगत पिता में सुत कर जाना। हर जननी बहु विध समझाई, हर जननी बहु विध समझाई, यह जन कतहु कहसी सुन माई, यह जन कतहु कहसी सुन माई। अस्तुत करी न जाए भय माना, अस्तुत करी न जाए भय माना,
अस्तुत करी न जाए भय माना, अस्तुत करी न जाए भय माना। जगत पिता में सुत कर जाना, राम राम अस्तुत करी न जाए भय माना। स्तुति नथी करे सके माता कौशल्या कि भगवान खे मां बालक समझी वेठी है। परमात्मा हे जगन्नाथ भगवान आ, जगत पिता परमात्मा खे मां पुट करे मञियो आ, अरे मां सुञाणे न सघियमि। तरी श्री हरि यानी राम जी भगवान माता खे ॾाढो समझायो, माता भव न कर, मां भगवान आहियां त छा थियो परमात्मा, तुंहिंजो त पुट ई बणिजी आयो आहियां। हिते मां तो ॿुधायां तव्हांखे, हिते लिखियलु आहे कि श्री हरिअ माता खे ॾाढी तरह सां समझायो ऐं चयो माता ॿुधो, इहा ॻाल्हि कंहिंखे चइजो न, इहा ॻाल्हि कंहिंखे चइजो न कि मां भगवान आहियां। छो जो कई तरह जी भगवान खे लीलाऊं करणियूं न। चओ हरे कृष्ण, हे हरि। कौशल्या माता बार 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 हथ जोड़े करे वेनती थी करे त हे प्रभु मूंखे हाणे तव्हांजी माया कॾहिं बि न पकड़े, कॾहिं बि मां तव्हांजे माया में न फंसां। चओ हरे राम। इहो वरदान कौशल्या माता घुरी वरितो। बार बार कौशल्या विनय करें कर जोरे, अब जन कब हूँ व्यापे प्रभु मोहि माया तोर। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय जय, पवन सुत हनुमान की जय जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। 202 दोहा थी वियो भाई। हाणे भगवान जी लीलाऊं हाणे शुरू थी चुकियूं न भाई। हाणे तव्हां बढ़िया धारा प्रवाह ध्यान सां प्रेम सां श्रवण कंदा वञो। श्री राम जय राम। लेकिन असांजा कन्हैया बि ॾाढा चंचल आहिनि, विच विच में हली ईंदा अथव। हाँ, राम कथा जे विच में हली ईंदव 12 से 18। हे हरि। हलनि 8 भॼन आहिनि, 4-5 भॼन त अची विया आहिनि, विहारियूं था 8 ताईं। जंहिंजी जंहिंजी फरमाइश आहे उनखे विहारजां, उनखे ई ॿुधाईंदासीं 7 खां पोइ, ठीकु आहे न। हरे राम हरे कृष्ण हे हरि श्री कृष्ण गोविंद नारायण वासुदेव। भगवन तेरी दया का एहसास हो रहा है, भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। मैं तुमसे कितना दूर, मैं तुमसे कितना दूर हूँ, तू पास हो रहा है। भगवन तेरी दया का एहसास हो रहा है, भगवन तेरी दया का। सत्संग सेवा सुमिरन ये दया नहीं तो क्या है, बोलो। सत्संग सेवा सिमरन ये दया नहीं तो क्या है। तुम याद आते मोहन ये दया नहीं तो क्या है। तुम याद आते मोहन ये दया नहीं तो क्या है। जब
चाहता था मैं न आना, चाहता था मैं न आना, तू ही बुला रहा है कृष्ण तेरी कृपा का एहसास हो रहा है। कृष्ण तेरी कृपा का एहसास हो रहा है। बिन मांगे मिलता भोजन, ये दया नहीं तो क्या है। बिन मांगे मिलता भोजन, ये दया नहीं तो क्या है। बिन मोल चलती सांसें, ये दया नहीं तो क्या है। बिन मोल चलती सांसें, ये दया नहीं तो क्या है। जब जागा तो ये देखा, जब जागा तो ये देखा, सब तो ही तो दे रहा है। भगवान की दया का एहसास हो रहा है। भगवान तेरी दया का एहसास हो रहा है। मैं तुमसे कितना दूर हूँ, तू पास हो रहा है। भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। भगवन तेरी दया का। बोलो भक्तवत्सल भगवान की जय। हरि राम। एक भजन भाई फरमाइश असांजी बाक़ी तो पहिरियों को है ना गुरुवार जी वो फरमाइशूं बाक़ी हकीकी तो नहीं है ना कोई फरमाइश है क्या? ओहो हरे राम मिठो राम प्यारो राम न्यारो राम। ये भजन भी तव्हां कई बार हाणे ॿुधी वरितो आहे 4-5 बार। ओ साईं रे दुखड़ा दर्द मिटाई, दुखड़ा दर्द मिटाई। ओ साईं रे दुखड़ा दर्द मिटाई, दुखड़ा दर्द मिटाई। तुझो सहारो आ, तुझो सहारो आ, ॿियो को न चारो आ, तू ही आशू पुजाई, दुखड़ा दर्द मिटाई, दुखड़ा दर्द मिटाई। तोखे पंहिंजो समझी सतगुर, तो सां पंहिंजो हाल कयूं, तुंहिंजो अणखुट ॾिसी खजानो, तॾहिं तोखे सवाल कयूं। सब कुछ जानी थो, सब कुछ जानी थो, हाल सुञाणी थो, सब कुछ जानी थो, हाल सुञाणी थो, बेड़ा बन्ने लाई, दुखड़ा दर्द मिटाई, दुखड़ा दर्द मिटाई। ओ
साईं रे दुखड़ा दर्द मिटाई, दुखड़ा दर्द मिटाई। तुहिंजे दर सां सब कुछ पा तुम, छो न तुहिंजा एहसान मञा। अग भी तोई कई आखिर पा, दिल में उम्मीदियूं आहिन अञा। पाण पुजाईंदे पाण पुजाईंदे तोड़ निभाईंदे पंहिंजा भाल भलाई। दुखड़ा दर्द मिटाई, दुखड़ा दर्द मिटाई। बख्श खताऊं खावंद मुंहिंजूं, डोह न ॾिसे ॾातर थी। मोती मूंखे आहे भरवसो, ढक परदो तूं चादर थी। कंहिंखे पुकारिया मां, कंहिंखे पुकारिया मां साईं संभारिया मां। कंहिंखे पुकारिया मां साईं संभारिया मां, सॾ में सॾड़ो ॾिजाई। दुखड़ा दर्द मिटाई, दुखड़ा दर्द मिटाई। ओ साईं रे दुखड़ा दर्द मिटाई, दुखड़ा दर्द मिटाई। तुहिंजो सहारो आ ॿियो कोन चारो आ, तूं ही आशूं पुजाई। दुखड़ा दर्द मिटाई, दुखड़ा दर्द मिटाई। दुखड़ा दर्द मिटाई, दुखड़ा दर्द मिटाई। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। श्री वृंदा विपिन महाकाल भगवान की। हिकिड़ी माता जी भी अरदास कजो गुलानी परिवार में, प्रभु तिन खे पंहिंजे चरणनि में स्थान ॾियनि, लेखा शून्य कनि, परिवार में वैराग जो नाम जो दान बख्शनि। ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय नमो नमः। अॼु महान संत असांजा 100 साल खां जिन जी वॾी उमिरि हुई, अमरकंटक जा परम पूज्य श्री सीताराम महाराज जंहिंजो नालो। एॾी कृपा प्रभु जी। कुछ ॾींहं पहिरियों असांखे, कुछ महीना पहिरियों दर्शन थियो उन्हनि जो। उहे चोलो छॾे आया आहिनि। अॼु तव्हां वीडियो ॾिठा हूंदा, उन्हनि जा मोबाइल में दर्शन कयो हूंदो। अमरकंटक में रहंदा, 100 खां वॾी उमिरि उन्हनि जी। ऐं हिन महिल बि हलंदा चलंदा, ख़ूब पंहिंजी पूजा कंदा, रामायण पढ़ंदा। और 100 साल खां पोइ बि ॾिसो बिना चश्मे जे महाराज। चओ हरे राम। ते तो संत मुँह क्या रोइए जो अपने घर जाए। चवनि था संतनि जे लाइ इन करे न रोअणु खपे कि संत गुज़ारिया न उहे पंहिंजे घर वापसि विया आहिनि। रोअण त इन ॻाल्हि जो आहे कि असांखे जेको संसार खे उन्हनि खां लाभ मिलण वारो दर्शन वग़ैरह सत्संग, उन खां हाणे असां वंचित थियासीं। चओ हरे राम। सदा सदा सीताराम जी जे चरणनि में हुजनि महापुरुष संत। सदा असांखे बि भॻवान जे भक्तीअ जो प्रेम जो दान मिले। चओ हरे राम।
हरि कृष्ण हे हरि श्री कृष्ण गोविंद। नाथ नारायण वासुदेव। हिकिड़ी गुरबाणी भी त बाक़ी आहे न भाई, गुरबाणी बाक़ी आहे न, ऐं कीर्तन कॾहिं आहे? हाणे सुभाणे विशेष सूचना ध्यान ॾेई ॿुधो भाई। सुभाणे कहिड़ी तारीख़ है? 8 दिसंबर संध्या शाम जो 6 खां 7। थोड़ी देर रामायण पढ़ी वठंदासीं असां 10-15 मिनट। ऐं बिलासपुर में महात्मा श्री प्रभुपाद महाराज जन जी जेकी संस्था है इस्कॉन, उन में कुछ जेके श्री हरिनाम संकीर्तन कंदा। हरे कृष्ण 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 हरे राम हाँ, वे नॉन स्टॉप बढ़िया कीर्तन कंदा आहिनि। संगत के ॾाढो आनंद ईंदो आहे। कई त झूमर भी हणंदा आहिनि, कई त इन करे वेंदा आहिनि वृंदावन, उन जे आसपास रहंदा आहिनि ऐं ॾाढो आनंद ईंदो आहे। त सुभाणे भी संत ईंदव, असां उन्हनि खे वेनती कई आहे, उन्हनि स्वीकार कई आहे ऐं अची करे लाभ वठिजो। समय ते अची वञिजो, हा न, जल्दी अची वञिजो। ऐं 7 खां पोइ न मतां सोचो 7:30 8 थींदा आहिनि, धोखे में न रहिजो। बिल्कुलु सही समय ते उन्हनि खे चई छॾियो आहे विश्राम कंदासीं। बोलो वृंदावन बिहारी। हिकु भजन आनंद आडवाणी चयो आहे भाई, उन भजन न ॻाईंदासीं त रायपुर कार में असांखे वठी हलंदो आहे। त न केॾी महिल भजन चवंदा आहियूं, न ॻाईंदासीं त वरी अधु जंगल जे रस्ते में चवंदो आहे लही पओ पाण ई अचिजो। मैं त वॾी मौत थी वई, मुसीबत आहिनि। मतलब राति जे टाइम ते 12 11 थियनि, महिल काॾे वेंदासीं भाई, की पोइ पाण ई अचिजो न। ठीकु आहे, माण्हूअ जे कमु ईंदो आहे। तव्हां मुंहिंजो कमु नथा कयो त मां तव्हांजो कीअं कंदुमि? मां हल भैया, मां 4 भजन ॿुधाईंदुमि। 4 सिक में ओ सिक में, सिक में सिकी अख की न सिकाए सुहारा, सिक में सिकी अख की न सिकाए सुहारा। सुन सवाल में जो हीनो हाल में जो, सवाल में जो हीनो हाल में जो। ओ सिक में ओ सिक में, सिक में ओ सिक में, ओ सिक में सिकी अख की न सिकाए सुहारा। सुन सवाल में जो हीरो हाल में जो, सवाल में जो हीरो हाल में जो। सुन सवाल में जो हीरो हाल में जो, सवाल में जो हीरो हाल में जो। ओ सिक में ओ सिक में, सिक में ओ सिक में, सिक में सिकी अख की न सिकाए सुहारा। दिल में दुखी अख की न दुखाए डोहारा। सुन सवाल में जो हीरो हाल में जो, सुन सवाल में जो हीरो हाल में जो। पंहिंजे अखियुनि में तोखे विहारिया, पंहिंजे अखियुनि में तोखे विहारिया। तो न कंहिंखे निहारिया, तोखां सवाइ न कंहिंखे निहारिया। जीअ में जोड़िया जाए ओ जियारा, जीअ में जोड़िया जाए ओ जियारा। सुन सवाल में जो हीरो हाल में जो, सुन सवाल में जो हीरो हाल में जो। दिल जिया दिल में, दिल जिया दिल में, दिल जिया दिल में, दिल जिया दिल में, दिल जिया दिल में कंहिंखे ॿुधाया। दिल जिया दिल में कंहिंखे ॿुधाया। सिक तुंहिंजी साईं लोकां लिकाया, सिक तुंहिंजी साईं लोकां लिकाया। लियड़ो लिकी पाए ओ प्यारा, लियड़ो लिकी पाए ओ प्यारा। सुन सवाल में जो हीरो हाल में जो, सुन सवाल में जो हीरो हाल में जो।
सिक में ओ सिक में, सिक में सिकी अखे कीन सिकाए सुहारा। सुन सवाल में जो हीनो हाल में जो, सवाल में जो हीनो हाल में जो। ओ दुनिया रुसे भल एक तो न रुस जा, दुनिया से भल एक तू न रुस जा। महबूब मुहिंजा मुहड़ो न मट जा, महबूब मुहिंजा मुहड़ो न मट जा। ना तो अजी निभाए ओ नियारा, ना तो अजी निभाए ओ नियारा। सुन सवाल में जो तीनों हाल में जो, सवाल में जो तीनों हाल में जो। सिक में ओ सिक में, सिक में ओ सिक में सिकी अखे की न सिकाए सुहारा। सुन सवाल में जो हीरो हाल में जो, सवाल में जो हीरो हाल में जो। सुन सवाल में जो हीरो हाल में जो, सवाल में जो हीरो हाल में जो। बोलो परम प्रिय प्रीतम भगवान की। हरे राम हरे कृष्ण हे हरे। हलो भाई, केड़ी केड़ी फरमाइश बाकी आ? हिकिड़ी अक्कीअ जी गुरबाणी बाकी आ, उसके लिए टाइम चाहिए ना, 4 अंतर हैं उसमें। अंतर नाम है ना। ॿियो जहां ले चलोगे, नोट कर, जहां ले चलोगे सुभाणे वठी हलंदासीं तव्हांखे। हा, अॼु त टाइम थी वियो आहे, वरी तव्हां अञा लेट कंदव अचण में, न त सही समय ते तव्हांखे छुट्टी ॾियूं। सुभाणे 2 भजन ये बाक़ी रहा और हिन महिल असां चवंदासीं राम 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 सीता राम 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 राम, 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 राम राम सीता राम 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 राम, राम 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 सीता राम 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 राम, राम राम सीता राम 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 राम, राम राम सीता 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 राम 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 राम, राम सीता राम 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 राम, राम राम सीता राम 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 राम, 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 राम बोल प्यारे राम राम राम, राम बोल प्यारे राम राम राम, ओ जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान, हनुमान जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान, हर हर महादेव प्यारे हर हर महादेव, 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 जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी, जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी, अम्बे अम्बे माँ जगदम्बे माँ माँ, अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ, जय जय धरती माता जय जय गौ माता, जय जय धरती माता जय जय गौ माता, राधे राधे बोल प्यारे राधे 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 श्याम, राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम,
राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम राधे 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 गौशाला गौशाला राधे 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 श्री राम मंदिर राम मंदिर राम मंदिर राम राधे 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 बानर मल्ली राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन श्याम सुंदर भगवान जगत गुरु भगवान की जय। हरि ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म के अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो श्री वृंदावन हरि लाल की जय। श्री सीताराम जी लक्ष्मण जी भरत जी शत्रुघ्न जी श्री हनुमान जी महाराज की श्री अन्नपूर्णा माता की आज के आनंद की आयो लाल सबई चौ झूलेलाल। कथा विश्राम होता है। करो हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय जय। जय उमापति महादेव की जय जय। सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। आज काजल भाभी और देवानंद कुकरेजा भैया जी की शादी की सालगिरह है। कुकरेजा परिवार में दरबार जा सत्संगी सेवादारी अजो नंजो काजल भाभी देवानंद तिनजे विवाह जी वर्ष जी गंढ तव हो न। तो एक बार जोरदार ताड़ियों वजायो ऐं आशीर्वाद जो प्रभु कृपा कन सदा सदा सत्संग सेवा सुमरन समता धीरज भक्ति प्रेम जो दान मिले। स्वस्थ तन मन निरोग काया मिले। बोलो भक्त वत्सल भगवान की।